गंबट वेठो रिपड़ी भरिसां क़दीमी दरगाह माई बंदी जो सालियानो चालीहो मेलो मल्हायो वियो। मेले जी शुरूआत दरगाह जे मतोले मुमताज़ हुसैन ऐवान ऐं इलाइक़े वासिन दरगाह ते चादर चाढ़े मेले जी शुरूआत कई। उन मौके ते मेले में मुख़्तलिफ़ क़िस्मनि जी शयुनि ऐं खाइण पीअण जी शयुनि जा स्टॉल पिणु लॻाया विया। मेले में सिंध जी सक़ाफ़ती रांदि मल जा शानदार मुक़ाबला पिणु कराया विया, जंहिं में आस पास जे इलाइक़नि जे माण्हुनि मेले में शिरकत करे सिंध जी सक़ाफ़ती रांदि मल मां ख़ूब मज़ो माणियो। मेले में सिंध जे नाले वारनि मल पहलवाननि मन मिलाखड़े सां शानदार मुक़ाबला करे वेठल माण्हुनि खां ख़ूब इदाद हासिल कयो। मलाखड़े में आयल महिमाननि ज़ुहैब पहवर मुमताज़ मल पहलवाननि खे वज़ीफ़ा ऐं इनाम ॾेई पिणु ॾिना। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।